तेरे मन छजी वठी बाबो हाणे घर वठी वञीस तकड़ कर बचा त घर वठी वञे तकड़ कर हाणे छा थो समझी भले ॾिना भले ॾिनो न बॉबी बॉबी अरे बोबी हुजे या गोबी हुजे मूंखे ख़बर कान्हे का मूंखे सिर्फ़ एतिरी ख़बर आहे त हाणे जानवर मां तूं हाणे माण्हू थी वई उस्ताद अलूअ वॾो कमाल करे ॾेखारियो आहे शहर में ॻोठ में ईअं न घुमंदो कर मायुनि वांगुरु मर्दनि वांगुरु घुमंदो कर हा ॻाल्हि खे सम्झंदो कर बाक़ी रहियूं तुंहिंजूं मुछूं घर हलूं था मेह ॾुहूं था मेह जे खीर जी गज हूं था 2-3 ॾींहंनि में तुंहिंजूं मुछूं बची वेंदियूं यस न न न अंकल सॉरी चाचा चाचा इहा जेका तुंहिंजे ज़बान जी हबक आहे न जेको कंदो गिगी गां पुपा पुपा इहा तुंहिंजी ख़तम थी वेंदी असां वटि वेठो अथई डॉक्टर वाइड़ो वांदो उन खे चवंदुसि 2-3 वात वारियूं मुकूं हणंदी वात सेट थी वेंदी हाणे हलिया त तोखे वठी हलां नाने रमज़ान वारी होटल ते अहिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी चांहि मिलंदी आहे 32 मर्ज़नि ते पवंदी आहे पुट आई सी छा चई आई सी अरे मुंहिंजो पुराणो हिकिड़ो रेडियो हूंदो उहो ख़राब थी पियो मिस्त्री ॾे खणी वियोमांसि हिनजी आईसी ख़राब आहे तुंहिंजी पुट आईसी ख़राब आहे हलिया काज़ी अहमद में बा असर ऐं पुलिस खिलाफ़ थाणे अॻियां एहतजाज प्यारपुर में डाको मुबीना तौर 1 ज़ख़्मी 2 हलाक ऐं डाकू फरार हूं ईअं ॿेड़ी ॿोड़ियो पर मूंखे इहा ॻाल्हि त ॿुधाए त माई मुबीना आहे केरु जेका हर अख़बार में लिखी पई आहे वरी डाको ज़ख़्मी हलाक फरार बस बताया हमरा इहे था लिखनि इन्हे खां पोइ सिधो सो लिखनि त प्यारपुर में धाड़ो हिकिड़ो मुड़ुसु फटियो बमुआ धाड़े ले भॼी विया पर हुननि खे मिड़ी ॿोलीअ जो ॿेड़ो ॿोड़णो आहे मूंखे त परेशानी वकोड़ी वई आहे मुंहिंजो बॉबी अञा न आयो आहे बॉबी भले ॾिनो चई सती भले ॾिनो भले ॾिनो ओ तव्हां लाइ मूं लाइ त बॉबी आहे बॉबी मॉम हई अल्लाह रब पना अॼु ॻोठ में मम खाए पई आहे छा मां ऐं हा मुई बुछड़ी माण्हूअ खे गोॾनि खाई विहारे छॾे गोर पट खां बि बुछड़ी थई ओ नो मुंहिंजो मतिलबु आहे न आदि नोनी मुंहिंजो मतिलबु आहे नज़ीरा मूंखे थी चवे अయ్య मां तो कर तो मां खे ये थी चवी धी धण कुछ शर्म करे मां खे थी मम चवी ओ सॉरी आंटी ओहो मुझे मतलब ते चाची अंकल बतायो आए ना चाचा बतायो उन्हें ना बॉबी जा हेयर कटिंग करा मतलब तो हुन जा वार कटाए छड़या थई हेयर कटिंग बॉबी किथे है मुंहिंजो बॉबी किथे है अचन पिया बॉबी माशाल्लाह हाणे भले ॾिनो त ॾिस सफ़ा शहजादो थी पिया शहजादो ऐं न तवार ये बुछड़ा न रखियल हुयसि त 4 घर आया मुंडे इन छोरी जो त संग ॾियो मां चमास भुलिया छोरी ना है ये छोकरो थो छोकरो हाणे त पुट खे ॾिसी 4 घर सगे ॿिया बि संग ॾींदा हाणे त मुंहिंजो बॉबी शहर में दोस्तन जे आॾो किन शर्मसार थींदो बढ़िया मामी बचाई बा हाणे माइन मोहन ये शहर वारा छोरा जेके हिन जड़ा हिन खे ॾिसी हाणे वरी फिका थींदा ओ मामी मस त माईअ मां मर्द थियो आहे हरू भरू ॿेड़ी थी बोड़ीस हो बताया तू चङो अची असांजी फैमिली ऐं मैंने असांजे कुटुंब जे पोयां पियो आई मामी जिथे जीजल जी लोली ऐं बोलीअ जो बिगाड़ थो ॾिसां न उते हीअं रत थो रोहे जिथे पंहिंजे सकाफ़त जी लताड़ थो ॾिसां त चीउ झुरियो थो पवे में छा कयां तू भी असां सां हिकिड़ो महीनो शहर हल हिकिड़े ई महीने में रंगजी वेंदे तू बि असां सां ॿाहिरियां मुल्क घुम सब कुछ भुलिजी वेंदे भुली आई मामी हिन जन्म हुन जन्म में मां वचन थो करिया मां जिते बि हुजां सिंध तुंहिंजो थियां वताया माणे खे वठी आ अधी बचाई वरे करे आई आ मिली वनेस हाओ मामी
अम्मा खे बि यादगिरी हूंदी, पर छा कजे हिकिड़ी पीरी ॿियो वेचारी घर में हे खिली, मां सॼो ॾींहुं ट्रापियुनि में। अंकल ओ सॉरी चाचा डैड मुंहिंजो मतिलबु आहे त बाबा ऐं चाचा किथे आहिनि? बाबा उहे ॻोठ में हूंदा। तो वारो जेको पीउ आहे न, केतिरनि सालनि खां पोइ असांजे ॻोठ में आयो आहे, सॼी ज़िंदगी रही वियो शहर में, इन करे ॻोठ में ईंदो, चार दोस्त मिलंदा, कंहिंसां खिलंदो, हाँ कंहिंसां ॻाल्हाईंदो। शट अप, मुझे मतलब है चुप कर छोरा, रुको तो ॾाढ़ी हणी। ये माई है छड़ाई पिसाई जी मशीन आहे। व्हाट इज छड़ाई पिसाई? अरे चुप, छड़ाई पिसाई इहा ॻाल्हि सम्झ में नथी, वाट इज़ अचे थी, छड़ाई पिसाई सम्झ में नथी अचे। जट सिंधी पढ़ो, सिंधी पढ़ो, सिंधी पढ़ो, सिंधी लिखो। छड़ाई पिसाई माना तू कणक खणी विदे, चांवर खणी विदे, उन मशीन में पीही विदे, इन खे चइबो छड़ाई पिसाई। कणक ऐं सारियूं पीसनि था, बाक़ी कमंद ऐं गुरी नथी पीसजे। रब पाक चलो मुझे बचड़े खे खैर सां आणे, खैर सां अचे त के बगिरह खाए। मां त आसरो ई लाहियो वेठी हुयसि, पर रब जा करम कीअं गिरह मोकिली। छा बसा नाने जन खे जिन खैरात कई ऐं नाने वलूअ जन इहो भत जी देगड़ी मोकिली। हाणे अल्लाह हाणे वाड़ीअ मड़वा, तू त देगड़ी रधियूं वेठी आहीं। अब्बा खैरात जो भत मिलियो आहे, जंहिंमें त अलाए मुंहिंजो वतायो पेटे लंघण हूंदो, अचे त गॾिजी बगरह खाओ। अमड़ी रब रहीम पियो थो ॾे, पर मां अञा बि इहो थो वीचारियां त पंहिंजो पोरियो कजे, खैरातनि जे भतनि ते केतिरो गुज़र कंदासूं। हा ओ अब्बा, इहा त बिन चङी ॻाल्हि आहे, रब साने ॾींदी जो को कमु कंदे। अमड़ी वांदो त हिन महिल बि कोन आहे, क़ौमी कम पियो करियां, क़ौमी। हेल ते फसल ॾाढा भला थिया आहिनि। डैड, व्हाट इज फसल? ओहो, फसल मीन्स क्रॉप्स। ओह, अञा बि नथा रहो। बेली खुदा जे वास्ते ॿारनि खे सिंधी पढ़ायो, सिंधी सेखारियो। केतिरो पराई ॿोलीअ जे पोयां डोड़ंदो, वतायो बि इहो ई थो चवे। अबू अब्बू न चओ, बाबा चओ या अब्बा चओ। हा बाबा, अॼु चाचा बताए मूंखे जाम सिंधी ॿोली सेखारी आहे। बॉबी, तू बाबा खे हुआ ॻाल्हि छो नथो ॿुधाए जेको सभिनी ॻोठ वारनि मिली असांखे ब्रेकफास्ट आई मीन नेरन कराई। बाबा अॼु ॻोठ वारनि असांखे फ्रेश बटर मतलब त ताज़ो मखण एंड हनी मतलब माखी ऐं पराठा खाराया। अरे बाबा, पराठा न, उफराटा चओ, उफराटा। ओ यस चाचा। अरे मुंहिंजा यार मुराद, छा थियो अथई? ही ॾकंदो थो अची, ॾे ख़बर कंहिं सियासी लीडर जी बेफेज़ तकीर ॿुधी अथई छा? ॿेड़ी ॿुॾी पई अथई। यार वताया तप आयो अथम मच्छरनि वारो, रिड़ी बि नथो सघां। खुटको न कर जे तू पाण पंहिंजनि पेरनि ते न हली सघे। बड़ी स्क्रीन के शशके दिखाओ। जी राइट, सक्सेस है सबके लिए। जी राइट, लिव अप। त मां पुठीअ ते खणी हलंदो सां, हलूं था डॉक्टर वाड़े ॾे, तुंहिंजो इलाज थो करायां। पुठीअ ते खणण जी ज़रूरत कान्हे, बस थोरो सहारो ॾे, रिड़ी हलां थो। यार मुराद, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुध। कहिड़ी ॻाल्हि वताया? यार ही जेके डॉक्टर वाड़े जहिड़ा जेके बेसुरता ताई डॉक्टर आहिनि न, इहे माण्हूअ जी सिहत में सुधारो घटि ऐं बीमारी बेहद ॾेई छॾींदा आहिनि। पर यार पोइ छा कयूं, हिते त को ॿियो डॉक्टर आहे ई कोन। हकीम हमज़ो हो, पंहिंजी दवा खाई वञी रब खे परतो। सरकारी डॉक्टर अस्पतालनि में आहिनि ई कोन, बसि उताई डॉक्टरनि खां पिया भाला हणायूं। मिड़ी भाला हणाए जीअण जा जतन पिया कयूं। मां बि पंहिंजी माउ खे मामे फतेह मंदारनि जे घर छॾे आयो आहियां। तोखे दवा वठी ॾियां, तूं चाक थी वञ त वरी अमड़ खे वठी वञा पंहिंजे घर। हलिया हलिया। आई मोदी अंबाड़े, अरे जी जान, ओ मासी।
बापू तू तो सफा मुंह ॾेखार खां बि वई आंटी old woman, Miss Pori, my लड़कीरा मासी आमी मुंहिंजा हथ ते कढ मुंहिंजो साह थो वञे ओला छॾ मूंखे अड़ी मूंखे माणे जी छठी पिणे जी बि यादि आहे देहां बि यादि आहे तूं ॼाईं तुंहिंजी छठी काथब हाणे छॾाए ॾेखार पाण खोराक कयल है असांजी मखण गहन हिननि हॾनि आंटी ओए मैं चाची जल्दी अचो मम्मा के बचाओ जल्दी अचो चाची चाची मम्मा के बचाओ जल्दी जल्दी। चाची तू खिली थी। ये ओल्ड वुमेन आई मीन पोड़ी माई अम्मी के जिस्मानी नुकसान नहीं दी सके। जा तई मोहब्बत जो नमूनो तई आखिरकार वता जी मावा मावा खुट को न कर। अच्छा अरे मरीज मालिक औलाद में मुब्तला है मुझे थर्मामीटर रड़ के दंदन जा खाई हुआ। पर डॉक्टर भाईड़ा हिन खे त ॾकण वारो बुखार आहे ए सज इन जे दंदन जे करे जो मुझे थर्मामीटर खाई सके तो ए सब कुछ खाई सके तो मुझे लगे से पोड़न जा खुर भी खाई दो इन के चो वात खोले इन जो गूढ़ो मुआइनो थींदो। वात खोली मुराद त डॉक्टर धप सूंघे। अरे इन में यार थैल भी कोन हन के यो थर्मामीटर लाइटर लाइटर अडवांस मार इन जे वास्ते में भी बूंद असां जे मुल्क में बूंद वञड़े बेड़ी बोड़ी छजई। अस्सलाम वालेकुम। सलाम तो पर मता 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 छो भला हिन कुर्सीअ जा कोका निकतल आहिनि हाँ या छा चक्कर तू छा तो सजी त मां हिन कुर्सीअ ते वेहंदुसि त वरी सॼी ज़िंदगी न उथंदुसि छा? मां उन्हनि मां न आहीं जेके कुर्सीअ ते वेहंदा आहिनि त वरी उथंदा ई न आहिनि। अरे चुप तू डोहारी आई। अरे कहिड़ो ॾोह कयो अथमि कानून जा राशि रखवाला बेड़ी त तो बोड़ी आहे तो हिन वडेरे जे माण्हू खां जबरदस्ती फुर करे खीर पीतो आ। अरे सूबेदार माण्हू हिक ॿिए जो रत पिया पियनि। अरे जेकॾहिं मां खीर पीतो त ॾोह थी पियो पर खीर बि न फुलतूअ जी मोकल सां पीतो हुउमि न मञे त हिन महिल बेड़ी बोड़ियांसि। अरे हाँ पुंतरो तो इनके खीर पीने की इजाजत ॾिनी हुई? इजाजत ॾिनी मांसि न ॾिया त मूंखे मारे छॾिया मुंहिंजो खून करे छॾिया। फॾीरा हेड़नि छाड़तनि जी हुशीअ ते हिननि कामोरनि ऐं कमदारनि खां जॾा कम न वठ। अरे फकीर काल्ह बि आज़ाद हो अॼु बि आज़ाद आहे। अरे बकवास बंद कर। मुंहिंजो नालो सूबेदार जाड़ो खान जाठो आ फिटाईंदो घणनि जो ठाठो आ। अरे हणंदो में काठ में तो मरण तोरी हूंदे माठ में। बस कर जाड़ा बेपाड़ा कंठ कंठ मां किली मूं कोन चोरा या तुझी बिली मूसा न कर चुक चुक त थींदई ठुक ठुक वञाई न कावश अखबार त थींदे मुल्क में ख्वार। बस बस बताया मूं जेके ॿिया सताया न उहे बि थींदा निर्वार जेकॾहिं लिखियो काविश अखबार त ॿुधी छॾ ॻाल्हि अॼु जे वताए जी मकाल वॾीरा चमचा सूबेदार हाणे न हलंदी मिसकीननि ते मार। चङो हाणे पाण फ़क़ीर करियूं था अला तुहार अला तुहार अला तुहार। साहब चइबो तूं शाइर पाहीं ऐं अदीब पाहीं। हा मां कांगल तोताई आहियां अॻु में न ॿुधो अथई छा? कांगल तोताई न साईं मूं कोन ॿुधो। ही न्यूज़ पेपर इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रिंट मीडिया अख पटे ॾिस हर तरफ़ तोखे कांगल तोताई यानी मुंहिंजो नालो नज़र ईंदो।
अरे मूंखे तुंहिंजा अंग्रेजीअ जा लफ़्ज़ सम्झ में नथा अचनि त मूंखे तुंहिंजो नालो कीअं ईंदो? ॼट। हाणे तूं माठड़ी करे ॼाड़ी न हण त सवारत करे वठां। तूं त सफ़ा को बेवकूफ़ नादान ऐं सफ़ा को जाहिल तो ॾिसजे। तो भला कॾहिं चीखोफ खे पढ़ियो आहे? पोस्टेलूअ सदाई बुख जे खौफ खे पढ़ियो। तूं ज़हीन तो ॾिस, तो पक दोस्त विस्की पढ़ियो आहे। मां त रुगो कोलिन वारी विस्की ॾिठी आहे जंहिंखे माण्हू पीअंदा आहिनि बताल थींदा आहिनि। वदा तो मुर्शिद लतीफ़ खे पढ़ियो आहे? न न न उनजी ॿोली पाण खे सम्झ में न ईंदी आहे। घोड़ा ॾे घोड़ा, मूंखे इहो त ॿुधाए तूं सिंधी आहीं या किथां तर्जी आयो आहीं? अरे ख़ालिस सिंधी आहियां, अदीब शायर। अरे हू जट ख़ालिस न, निज चओ निज। पर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, सिंधी हूंदे तूं लतीफ़ खे नथो सम्झी सघीं? बाक़ी जेके तूं हिते नाला पियो थो ॻणाई उहे तुंहिंजे पुफीअ जा पुट हा छा, जिन जी तूं ॿोली थो सम्झी पंहिंजी नथो सम्झी? न न न न पर बेसुरता माण्हू ईअं छो नथो चवीं त इन्हनि विलायती शाइर अदीबनि जा नाला वठी तूं ॿियनि ते रोब रखण थो चाहीं? घणो पढ़ियली मूंखे ॿुधा? अड़े ॼाणी पंहिंजी बि कोन, हलियो ही पढ़ाईअ जे पोयां। उतां ये ॼेठारो आयो त अलाए किथां आहे, छो आयो आहे, कीअं आयो आहे, मूंखे ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। यार मूं त हिनखे ग्राहक सम्झी 5 दफ़ा साबुण हयो तमाज़, पर ॼाड़ी झले कोन थो त गहको ॾेई वठांसि। ओस्तालू पुछीसि खणी केरु आहे, किथां आयो आहे, हिते छो आयो आहे? मां शायर, अदीब, लेखक, दानिश्वर, मौक़क़, कांगल तोताई आहियां, कांगल तोताई। हर वारे ॻोठ में शायर जुमन झड़पाल मुशाइरो करायो आहे। मुशाइरो उन में शरीक थियण जे लाइ आहियां। योमे लतीफ़ था मल्हायूं, पहिरीं चयुमि त सवारत करायूं। अड़े हेॾे मल्हायो योमे लतीफ़ था, याने लतीफ़ जो ॾिहाड़ो, ऐं सम्झो लतीफ़ जी हिकु सिट बि नथा। वाह जा अदब खे मोड़ ॿधाया अथव बा, वाह जा। वताया रात थी थे, घड़ी पल जे लाइ लठ का वात ते रखीस, सवारत करे वठांसि। हलो महल सां घर आजा थियो, रखीस। ओते ओते वरी छा जी कोई कोन था ॾाढी तो लाए बेड़ी बोड़ियोस, बेड़ी बोड़ियोस। अरे कहर को बिजली वारा पवंदव, हेड़ो डाक कयो अथव, हेॾा ॾोकड़ कच्छे पिया टूट ते वठनि, पर बिजली ॾियण खां जहिड़ो मौत थो चढ़े। हाय हाय मासी, हिन बिजली वारनि बि वेल वहाए छॾिया आहिनि। हर वेले बिजली बंदि हूंदी आहे। ऐं अम्मा ये मुआ वॾा टिक साट था ॼाणनि। आधी रात बिजली बंदि करे चोरनि खे बुल था ॾियनि, जीअं माण्हुनि जो अलहो तलहो मेड़े वञनि। मासी, पाण ग़रीब त इन खुटके खां छुटा पिया आहियूं। कुझु आहे कोन त चोर खणंदा छा? सच थी चए अम्मा, इहो विधणीअ जो शुक्र आहे। मासी, पंहिंजे पुट खे चओ न त रोलड़ा छॾे कंहिं कमकार जी करे। ए अम्मा, इहो वतायो कहिड़ा कम कंदो? सारो ॾींहुं ॿियनि खे पियो कम अचे। बराबर मासी, पर हाणे त उहो ज़मानो कोन रहियो आहे। पैसे कमाइण पोयां त माण्हू हथ धोई लॻा आहिनि। वताए वटि त वरी बि बजर बनी आहे। इन में कुझु पोखे त बि गुज़र सफ़र चङो थी पए। ए अम्मा, इहो हुनखे सम्झाए केरु? मां पोड़ी ज़ाइफा न रत न सत। हो बनी जो टुकुर आहे त उते देवियूं बणिजी वयूं आहिनि, जहिड़ो जंग। सदाई जीए सॼो ॾींहुं परावन कमनि पुठियां। मामा फतेह मोहम्मद जो 2-3 चङड़ा कम कया अथनि, ख़बर थी कहिड़ा कहिड़ा। पहिरियों त वॾेरे हाशिम हुकाई ऐं सूबेदार जाड़े खे सम्झाए। ॿियो छा कई? हिकिड़े बताल शाइर मां ओस्ते अलूअ जी जिंद छॾायमि ऐं रबूअ जे घर अन्न पीहाए ॾिनो। बेली कम तूं भले ॿियनि जा बि कर, पर पुट कुझु पंहिंजे लाइ बि कर। मामा फतेह मोहम्मद, इहो सभु कुझु पंहिंजे लाइ त कयां पियो। ख़ुदा जे ख़ल्क़ जे कम अची रब खे राज़ी करण जे लाइ हाल सारो हथ पेर हणा पियो। अबा, मामे चए थो पंहिंजी बनी जे टुकरे खे बि संभाल। को कणो कासो बि पंहिंजो थिए, कोई शादी करे घर वसा। पुट अञा त दिया में वेठी आहे। जॾहिं हुनजा 100 ॾींहं पूरा थींदा
पोइ केरु पोयां इन झुॻीअ जी संभाल कंदो पुट? मामा फतेह मोहम्मद चङी सलाह ॾिनी त इन ते वीचारबो। चङो पाण हलूं। वे हबा वे मानी खणी जा तू बुखा माने लाइ बुखायो वे मानी बेड़ी बोड़ी ना बच यार फुलदरू केड़ा हाल थई यार बताया तू मुझा कावड़े लाई तो हड़ी अधा तो के केही चे तुमा तो सा कावड़े हा बेड़ी बुडई पर मु अदा तो सचंगाई कान कई पछताया तो अदा फुलदरू तू पछताईया न पर पाण फकीर माण्हू हुयूं यार हर कंहिं जे लाइ दुआ गुआयूं कंहिंसां का दुश्मनी कान्हे का यार तुझी बनी अजायो झंग थी वया पाण नथो पोकी न घणी मुखे अद ते दे यार फुलदरू त पाण के हिसाब किताब करण चे न गणप यो अधो अधु कम कीअं हलंदो भला जे पैसे डोकर जी गणप नथी अची त पोइ हीअं कर फचुल बनी में विराए कर हेठो हिसो खपई या मथो हिसो खपई इहो तो ते मुखियारी आहे इहो ठीकु आहे पोइ चओ कहिड़ो पासो खणंदे पोख जो हा मथियो पासो मुंहिंजो हेठियो पासो तुंहिंजो सही तूं चवीं ठीकु आहे पकी ॻाल्हि आहे पक्की मिलायां पर